सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत मुहब्बत तॾहिं कामिल थींदी जॾहिं महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत जी इत्तिबा पैरवी हुजे। हज़रत अज़हर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाह पई उन जी गोॾ खुड़ीअ खां हेठां फरमायो या अज़हर इरफ़ा इज़ारका इन्नहु अनक़ा व अबक़ा। ऐं अज़हर पंहिंजी गोॾ खे खुड़ीअ खां मथे रख, इहो तुंहिंजो कपिड़ो बि पाक रहंदो ऐं तुंहिंजी इहा गोॾ चंद ॾिहाड़ा हलंदी। त सहाबीअ सगुरे चयो माहिया इल्ला बरदतुन मिलहा, साईं हे क़ीमती कपिड़ो कोन्हे, अल्लाह साईं मूंखे पैसे सां नवाज़ियो आहे, मां ॿी गोॾ वठी थो सघां। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झी विया, सहाबीअ नसीहत न सम्झी आहे। ॿिए भेरे महबूब मुस्तफ़ा उन सहाबीअ खे फरमायो या अज़हर अमा लक फ़ीह उसवतुन, या अज़हर अमा लक फ़ीह उसवतुन, या अज़हर अमा लक फ़ीह उसवतुन। ऐं अज़हर तुंहिंजे लाइ नमूनो दुनिया जा इंसान कोन्हनि, तुंहिंजे लाइ नमूनो मां मुहम्मद मुस्तफ़ा जी मुबारक ज़िंदगी आहे। अल्लाह जे नबीअ खे लिबास कीअं हूंदो आहे, जैसे गोॾ खुड़ीअ खां मथे आहे। फरमायो अज़हर तूं मां मुहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे, तुंहिंजो लिबास बि मां मुहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत तरीक़े ते हुजे। तंहिंजे करे मुसलमानो ज़रूरत इन शइ जी आहे, अॼु हे ख़त्म नबूवत जो इज्तिमा सीरत नबीअ जो जलसो तव्हां असां इंसाननि मुसलमाननि खे इन शइ जो तालीम ऐं दर्स थो ॾे त मुसलमानो पंहिंजे वजूद ज़िंदगी जे अंदरि महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत खे आणियो। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहिनि, उन सां हिकिड़ो मुसलमान अची मिले थो। हुज़ैफ़ा तव्हां त ख़ुशि नसीब हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में वेठो, महबूब मुस्तफ़ा जी मजलिस में वेठो, अव्हां नबीअ जो उथणु वेहणु घुमणु फिरणु हर अमल ॾिठो। कलमो त असां बि पढ़ियो आहे, इश्क़ मुस्तफ़ा त असांजे अंदरि बि आहे। काश के अॼु महबूब मुस्तफ़ा हुजनि हा, मां बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे क़दम ते हलां हा। हज़रत हुज़ैफ़ा सहाबीअ फरमायो तोखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़िंदगी ॾिसणी आहे? चए बराबरि। चए हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद सहाबी ॿुधो थी? चए हा बराबरि। चए अब्दुल्लाह बिन मसऊद जे मजलिस ऐं कचहरी में वेह, जीअं हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद वेहंदा आहिनि, महबूब मुस्तफ़ा ईअं वेहंदा हुआ। जीअं अब्दुल्लाह बिन मसऊद पेर जुतीअ में रखंदा आहिनि, महबूब मुस्तफ़ा ईअं पंहिंजो पेर मुबारक जुतीअ में रखंदा हुआ। जीअं अब्दुल्लाह बिन मसऊद पेर जुतीअ खां ॿाहिरि थो कढे ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं पेर मुबारक ॿाहिरि कढंदा हुआ। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद जे उथण वेहण घुमण जो तरीक़ो महबूब मुस्तफ़ा जो सीरत तय्यबा थी। तूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़िंदगी तो ॾिसणु चाहें? हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद जे मजलिस कचहरी में वेहो, हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद जी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जी उसवा हसन आहे। तंहिंजे करे मुसलमानो इहो सौदो तव्हां असांखे दुकान खां न मिलंदो, बाज़ार मां न मिलंदो, स्कूल मां न मिलंदो, इहो सौदो मिलंदो मदारिस खां। पंहिंजे बच्चन खे क़ुरान दीन पढ़ायो, उलमा सां निस्बत रखो, अहलुल्लाह दीनदारनि सां निस्बत रखो, जंहिंजो उथण वेहण किरदार ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत आहे। तंहिंजे करे मुसलमानो तव्हां असांजी इज़त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत में आहे, सुन्नत खां ॿाहिरि का शइ कोन्हे। हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु, इहे हिन फ़लस्तीन जा फातिहा। जॾहिं बैतुल मुक़द्दस जी कुंजी यहूदीअ वटि आहे, यहूदी चवणु लॻो त बराबरि बैतुल मुक़द्दस तव्हां मुसलमाननि जो, लेकिन शर्त आहे त मां उमर ॾिसां। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जन अचनि था, उहो यहूदी हज़रत अबू उबैदा सहाबीअ खां पुछे थो जेको उठड़ी ते वेठो आहे इहो हज़रत उमर आहे? हज़रत अबू उबैदा फरमाइनि था न, इहो ग़ुलाम ऐं नौकर आहे, जेको मुहार खां वठी अचे थो इहो हज़रत उमर आहे। उहो यहूदी हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में आयो, चए उमर मां त इहो अबू उबैदा खे अर्ज़ु कयो हुउमि, मां ख़लीफ़तुल मुस्लिमीन ॾिसां, पर तुंहिंजे तवाज़ु आजिज़ी ऐं निवड़त मुंहिंजी दिलि में इस्लाम जी मोहबत आंदी, अॻ में हथड़ो वधाए मां कलमो पढ़ां, पोइ हज़रत उमर जे हथ ते कुंजी बैतुल मुक़द्दस जी रखंदुसि। इंसान हो हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जे उन ख़ुल्क़ ऐं अख़लाक़ खे ॾिसी यहूदी उहो कलमो पढ़ी मुसलमान थियो। लेकिन हज़रत अबू उबैदा जन लिबास पोशाक ॾिठी, हज़रत उमर साईं यहूदियुनि जे तरफ़ वञणा हा, साईं तव्हांजो पटको साधो, तव्हांजा लिबास साधो, तव्हां असां वटि अचो हा, ॾुख न थिए हा, तव्हां यहूदियुनि ॾे वेंदव, तव्हांजे पोशाक लिबास खे ॾिसी यहूदी टोक कंदा। हज़रत उमर साईं फरमायो या अबा उबैदा इन्ना कुन्ना अज़ल क़ौमिन अअज़्ज़ना अल्लाहु बिल इस्लाम,
महमा नतलुबुल इज़्ज़त बिग़ैरिल इस्लाम अज़लन अल्लाह। अबू उबैदा इज़्ज़त लिबास ऐं पोशाक में न थी, इज़्ज़त महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत में थी। उमर त इहो ई आहे, कॾहिं बुतनि जे पोयां हुयासीं, कॾहिं कुफर ऐं शिरक जी ज़िंदगी हुई, कॾहिं उहो उमर उठड़ा चारींदो हो। लेकिन अॼु उमर में जेको रोब ऐं दबदबो आहे ऐं इंसानियत जी जेका ख़िदमत आहे, अॼु इहो मक़ाम ऐं मर्तबो आहे, इहो उमर में कमाल कोन्हे, महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत जो कमाल आहे। तंहिंजे करे मुस्लमानो, जे तव्हां असां चाहियूं था त कुफर ते ग़ालिब थियूं, बेदीन इंसाननि ते ग़ालिब थियूं, गैर मुस्लिम इंसान हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते अचे, मुस्लमानो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां असां मुस्लमान उथण में, वेहण में, किरदार में, मईशत में, वापार में, पूरी मुकम्मल ज़िंदगीअ में महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत खे अपनायूं। इन जे करे अल्लाह करीम तव्हां असांखे उलमा सां निस्बत अता फ़रमाए, सुलह सां निस्बत अता फ़रमाए। मुसलमानो ही जेका तव्हां मुहब्बत खणी आयो दीनी इज्तिमा में, आलिम सगोरा ईंदा, नेक साले बानड़ा ईंदा, इन्हनि जी ज़ियारत बि थींदी, दीनी इज्तिमा में हाज़िरी बि थींदी, ख़त्मे नबूवत जे इज्तिमा में शिरकत बि थींदी। इहा मुहब्बत वॾी शइ आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो गुनाहगार इंसान हूंदो, जंहिं वटि ईमान कलमो त हूंदो, नेकियूं न हूंदसि। पोइ अल्लाह जे तरफ़ां फ़ैसिलो थींदो, इन इंसान खे जहन्नम में रखोसि, गुनाहनि खां धोपिजी अचे। उन मौक़े ते हिकिड़ो आलिम दीन, अल्लाह जो प्यारो बानो जन्नत ॾे वेंदो। हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि, थोरो तवजो सां ॿुधिजो। उहो आलिम दीन जन्नत ॾे वेंदो, गुनाहगार बानो जहन्नम मां उन आलिम दीन खे ॾिसंदो। पोइ ॾिसंदो हे जन्नत ॾे वञे थो, उनखे अर्ज़ु कंदो, हल अरिफ़तनी इन्नी शरबतु लकल मां, साईं मूंखे नथा सुञाणियो, तव्हांखे उञ लॻी हुई, मां बि तव्हांखे ढुक पाणीअ जो पीआरियो हुउमि, तव्हांजी ख़िदमत कई हुअमि, सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे में आया हो, ख़त्मे नबूवत जे जलसे में आया हुयो, उते बि मां तव्हांजी ख़िदमत कई, मां बि पाणीअ जो ढुक पीआरियो हो। ईअं महबूब मुस्तफ़ा फरमायो। उहो गुनाहगार बानो वरी उन आलिम दीन खे चवंदो, हल अरिफ़तनी इन्नी वज़अतु लक माल वज़ूअ, साईं मूंखे नथा सुञाणियो, मां तव्हांखे वज़ू करायो हो, मां तव्हांखे बदनो भरे ॾिनो हुउमि, मां तव्हांखे नलको गेड़े ॾिनो हुउमि। इहो गुनाहगार बानो जहन्नम मां चवंदो उन आलिम दीन खे जेको जन्नत ॾे वञे थो, अल्लाह से इन्हनि जी गुफ़्तगू ॿुधंदो, रब साईं उन आलिम दीन खे फरमाईंदो, पंहिंजे प्यारे बान खे, ऐं मुंहिंजा बानड़ा, हे जहिड़ो तहिड़ो गुनाहगार बानो आहे, दुनिया में हिन तुंहिंजी मुहब्बत जे, मां रब जी मुहब्बत में तुंहिंजी ख़िदमत कई है, पाणी जो ढुक तोखे पीआरियो है, बदनो तोखे भरे ॾिनो है, वज़ू तोखे करायो है, नलको तोखे गेड़ो ॾिनो है, तोसां भलाई ऐं चङाई कई है। हे आलिम दीन आहे, तंहिंजे करे जीअं तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो आहे, हिन गुनाहगार बाने खे बि पाण सां गॾु जन्नत में वठी वञे। इंसानो इहा ई मुहब्बत आहे, ॿियो त अमल कोन्हे। अॼु सीरत नबी ख़त्मे नबूवत जे दीन इज्तिमा में हाज़िर थिया हूं, अल्लाह सां यकीनन इन हीअ भलारे इज्तिमा जे हाज़िरी जे तुफ़ैले तव्हां असांखे महबूब मुस्तफ़ा जी सिफ़ारिश रब साईं नसीब कंदो, अल्लाह से महबूब मुस्तफ़ा जे हथां हौज़ कौसर नसीब कंदो, अल्लाह साईं जन्नत में महबूब मुस्तफ़ा जी मईयत रिफ़ाक़त नसीब कंदो। अल्लाह करीम उम्मत मुस्लिमा में वहदत अता फ़रमाए। अवां पूरी जमात के मुबारक हुजे। लाहौर जे ख़त्मे नबूवत जे इज्तिमा जी जिथे अवां हाज़िरी भरे हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जे हुक्म जी तव्हां फरमा बरदारी कई, पंहिंजे अक़ीदा ख़त्मे नबूवत जे तव्हां ईमान जो इज़हार कयो ऐं पूरी दुनिया जे कुफ़र खे अवां मोचड़ो हयो त मिर्ज़ाइयत पाकिस्तान जे तरफ़ नथी अची सघे। इहो तव्हांजो इज्तिमा जंहिंजा असरात आलमी दुनिया ते आहिनि। अल्लाह करीम अक़ीदा ख़त्मे नबूवत सां हर मुस्लमान खे नवाज़े। रब करीम तव्हां असांखे उलमा सां, सुलह सां, दीनदारनि सां वाबस्तगी अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।